अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन नॉन प्रोफेशनल बुनियादनि ते हलंदड़ इदारो आहे जेको कुझु सुञाण धुरियुनि जे माली सहकार सां हली रहियो आहे। असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो, असांजो माली सहकार करियो त जीअं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पाण भरो थी सघे। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। 24 फरवरी 2026 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम नज़रनामो साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तहबीरनि सां लही सघनि। अॼु जे प्रोग्राम मंज़रनामे में सिंध दुश्मन बयानीअ खे ख़तमु कीअं कजे इन मामले ते बि वीचारींदासीं। उन सां गॾोगॾु बैरिस्टर ज़मीर घुमरे जो सेनेट में कयल ख़िताब अवां जे समातनि जी नज़र कंदासीं, जंहिंमें हुन चयो आहे त सिंध पाकिस्तान लाइ पंहिंजी मुल्की हैसियत कुर्बान कई। भले 100 साल या 500 साल गुज़री वञनि, सिंध असेंबली सिंध जी सालमियत ख़िलाफ़ बिल पास न कंदी। शागिर्द यूनियन बहाल थी सघंदी या न, इन बाबति बि वीचारींदासीं। जॾहिं त प्रोग्राम में अॻूणनि क्रिकेट कप्तान जे हुकूमत खे लिखियल ख़त ऐं हुकूमत जी वरंदी बाबति पिणु अव्हां खे आगाही ॾींदासीं। जॾहिं त करप्शन जे नासूर वारे मामले ते मदद अली झथियाल जो लिखियल लेख पिणु अव्हां जी ख़िदमत में पेश कबो। जॾहिं त बलूचिस्तान वासी शाह मीर बलोच जे सिर जी मुक़ररु कयल क़ीमत वारे मामले ते बि ख़ुसूसी रिपोर्ट पिणु पेश कंदासीं। जॾहिं त प्रोग्राम में मुख़्तलिफ़ शाइरी ऐं मुख़्तलिफ़ लिखणियूं पिणु पेश कयूं वेंदियूं। सभ खां पहिरियां सिंध दुश्मन सियासी बयानीअ वारे मामले ते नज़र विझूं था। तारीख़ पाण खे ॿुधाए थी त सिंध पंहिंजी धार सुञाणप रखंदड़ धरती रही आहे। हिन धरती ते मुख़्तलिफ़ क़ौमूं, ॿोलियूं ऐं मज़हब आया रहिया ऐं हिन धरती जे मिज़ाज में मिली विया, पर सिंध जी वहदत न टुटी। बरतानवी दौर में जॾहिं इंतिज़ामी सहूलियतुनि जे नाले ते सिंध खे बम्बई सां मिलायो वियो, तॾहिं बि सिंधी शऊर उन फ़ैसिले खे दिलि सां क़बूल न कयो। 1936 में जॾहिं सिंध खे बम्बई खां अलहदा सूबो बणायो वियो त इहो फ़ैसिलो महज़ काग़ज़ी न पर अवामी ख़्वाहिशुनि जो अक्स हो। इहो साबित करे थो त सिंध जी वहदत का इतफ़ाक़ी ॻाल्हि न पर जदोजहद सां हासिलु कयल हक़ीक़त आहे। कराची उन लाइ त सिंध जी दिलि आहे। कराची जो हिकु निढड़े ॻोठ खां वेंदे मेगा सिटी ताईं या रोशननि जे शहर ताईं वारो सफ़र पंहिंजी अलॻि तारीख़ी सुञाणप रखे थो। उन सफ़र दौरान बि उनजी बुनियादी सुञाणप तब्दील न थी। बंदरगाह तौरु हिन शहर जी अहमियत सदियुनि खां रही आहे। वापारियुनि जा जहाज़ हिते लंगर अंदाज़ थींदा हुआ, मुसाफ़िर हितां लंघंदा हुआ, सकाफ़तूं मिलंदियूं हुयूं, पर उन सभु कुझ जे बावजूदि कराची पंहिंजी जाग्राफ़ियाई सकाफ़ती तौरु सिंध सां ॻंढियल रही। पाकिस्तान जे क़याम खां पोइ जॾहिं कराची खे आरज़ी तौरु गादी जो हंधु बणायो वियो, तॾहिं बि उनजी आइनी हैसियत सिंध खां धार न थी। कुझु अरसे लाइ वफ़ाक़ी राजधानी जो दर्जो ॾियण सां कंहिं बि शहर जी तारीख़ी वाबस्तगी ख़तमु न थींदी आहे। हाणे जॾहिं कराची बाबति धार सूबे ऐं इंतिज़ामी विरहाङे जूं ॻाल्हियूं कयूं वञनि थियूं, तॾहिं सुवालु इहो थो पैदा थिए त आख़िर उन बहस जो बुनियादु छा आहे? छा वाक़ई मसइलनि जो हल विरहाङे में आहे या मसइलनि खे सियासी रंग ॾेई पंहिंजी सियासत खे ज़िंदा रखण जी कोशिशि कई पई वञे? कराची में बेशक मसइला आहिनि, पाणी जी खोट, निकाह जो निज़ाम, ट्रांसपोर्ट जी अणहूंद, आबादी जो दॿाउ, बेरोज़गारी, सफ़ाई जा मसइला, पर उहे मसइला कंहिं बि वॾे शहर में थी सघनि था।
दुनिया जे वॾनि शहरनि में बि इंतिज़ामी चैलेंज हूंदा आहिनि, पर उन जो हल शहर खे धार करण में न पर बहितर हुक्मरानी में ॻोल्हियो वेंदो आहे। सिंध जे शहरी ऐं बहिराड़ी इलाइक़नि जे विच में जेको फ़र्क़ु ॾिसण में अचे थो, उनखे बि सियासी बयानी जो हिसो बणायो वेंदो आहे। हक़ीक़त इहा आहे त तरक़ी जी विरासत में अदम तवाज़ुन सिर्फ़ सिंध जो मसइलो न आहे। मुल्क जे ॿियनि सूबनि में बि अहिड़ा फ़र्क़ मौजूदु आहिनि, पर उन जो हल इहो न आहे त हर इलाइक़े खे अलॻि इंतिज़ामी यूनिट बणायो वञे। जेकॾहिं इहो मंतक़ क़बूलु कयो वञे त पोइ हर वॾो शहर पंहिंजे अलॻि सूबे जो मुतालबो करे सघे थो, जंहिंसां वफ़ाक़ी ढांचो कमज़ोर थींदो। हिते हुक्मरान जमायत जी ज़िमेवारी आहे त जेकॾहिं अवाम में अहसास महरूमी पैदा थियो आहे त उनजो संजीदा जाइज़ो वठणु घुरिजे। मकानी हुकूमतनि खे हक़ीक़ी इख़्तियार ॾियणु, माली वसीलनि जी मुनसिफ़ाणी विरासत करणु, शफ़ाफ़ियत खे यकीनी बणाइणु ऐं एहतिसाब जो मुअसर निज़ाम क़ाइमु करण सां केतिरा ई ख़दशा पाण मुरादो ख़तमु थी सघनि था। जॾहिं माण्हू पंहिंजे मसइलनि जो हल पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि वसीले पंहिंजे इलाइक़े में ॾिसंदा, तॾहिं विरासत जा नारा बेअसर थी वेंदा। बदक़िस्मती सां असां वटि मकानी इदारा घणो करे इख़्तियारनि खां महरूम रहंदा आहिनि, जंहिंसां मर्कज़ी ऐं सूबाई हुकूमतनि ते भार वधी वेंदो आहे ऐं मक़ामी मसइला हल थियण बदिरां वधंदा रहंदा आहिनि। कराचीअ जे घण सक़ाफ़ती आबादी खे बि कुझु हल्का सियासी औज़ार तौरु इस्तेमालु कंदा आहिनि। चयो वेंदो आहे त शहर में मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ऐं नसलुनि जा माण्हू रहनि था, तंहिं करे उनखे अलॻि हैसियत मिलणु घुरिजे। पर छा घण सक़ाफ़ती हुजणु कंहिं शहर खे पंहिंजे सूबे खां धार करण जो जवाज़ बणिजी सघे थो? जेकॾहिं इहो मयार बणायो वञे त पोइ दुनिया जा केतिरा ई शहर पंहिंजे मुल्कनि खां अलॻि थी वञनि। असल ॻाल्हि इहा आहे त कराची सिंध जो हिसो हुजण सां गॾु पाकिस्तान जो बि अहम तरीन शहरु आहे, जिते हर सूबे, हर ॿोली, हर बिरादरी जा माण्हू रहनि था। कराची जी अहमियत खां को बि इनकार नथो करे सघे। हीअ पाकिस्तान जी मैशत जो मर्कज़ आहे, जिते मुल्क जे वॾे हिसे जो वापार ऐं सनत क़ाइमु आहे। बंदरगाह, स्टॉक एक्सचेंज, कारोबारी मर्कज़ ऐं तालीमी इदारा हिन शहर खे क़ौमी सतह ते निमाया कनि था, पर उन अहमियत जो मतिलबु इहो न आहे त उनखे पंहिंजे सूबे खां धार कयो वञे। दुनिया में केतिरा ई अहिड़ा शहर आहिनि जेके पंहिंजे मुल्क जी मैशत जो वॾो हिसो संभालनि था, पर हू पंहिंजी तारीख़ी इंतिज़ामी वहदत सां जुड़ियल रहनि था। सिंध असेंबली में पेश थियल ठहराउ उन करे अहम आहे जो उहो न सिर्फ़ु आइनी मौक़िफ़ खे वरजाए थो, पर अवामी जज़्बनि जी तर्जमानी बि करे थो। उहो ठहराउ हिकु पैगाम आहे त सिंध जी वहदत ते को बि सौदो न थींदो। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे इन मामले ते बैरिस्टर ज़मीर घुमरे जो सेनेट में कयल ख़िताब अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था, जंहिंमें हुन चयो आहे त सिंध पाकिस्तान लाइ पंहिंजी मुल्की हैसियत क़ुर्बान कई। भले 100 साल या 500 साल गुज़री वञनि, सिंध असेंबली सिंध जी सालमियत ख़िलाफ़ बिल पास न कंदी। मिस्टर चेयरमैन, सिंध के 6 करोड़ आवाम को गुज़िश्ता हफ्ते से उनके सेंटिमेंट्स को मजरूह किया गया और किसी क्वार्टर की तरफ से। और अफसोस की बात यह है कि वहाँ एक फेडरल ऑफिसर गवर्नर का जो है वो इस्तेमाल हुआ, और उसने जो कॉन्स्टिट्यूशन में लिखा हुआ है कि स्टेट शल नॉट एनकरेज एनी रेशियल और इथनिक प्रेजुडिसेस, वो उसकी वायोलेशन की गई और गवर्नर हाउस को जो है इस्तेमाल किया गया सिंध की इंटीग्रिटी के खिलाफ। सर, सिंध का जो स्टेटस है पाकिस्तान में वो सबसे मुनफरद है। सिंध वाहिद सूबा था जिन्होंने पाकिस्तान के लिए बैक इन 1943 रेजोल्यूशन पास किया। इंडियन फेडरेशन के नॉर्थ वेस्ट में जो भी मुस्लिम स्टेट्स हैं उनकी बुनियाद पर जो है वो फेडरेशन बनाई जाए 1940 के रेजोल्यूशन तक। हमारा सर जो स्टेटस था सिंध का, वो मुल्की स्टेटस था। व्हेन ब्रिटिश ऑक्यूपाइड सिंध वाज अ कंट्री एंड सिंध हैज अ फ्रेंडशिप ट्रीटी विद द ब्रिटिश। सर, हमने पाकिस्तान के लिए अपना मुल्क की स्टेटस जो है वो कुर्बान किया और हम सूबा बने पाकिस्तान के और पाकिस्तान की फेडरेशन का सूबा बने। लेकिन हमारा उससे भी पहले 632 में वी वर द सुपर पावर। 4 सुपर पावर्स में अरेबिया था, सिंध था, ईरान था, रोमन एम्पायर थी। यूएसए वाज नॉट डिस्कवर्ड, यूरोप वाज इन मिडिल एजेस। तो हम सिंध की जो सिविलाइजेशन है, सिंध की जो तारीख है, सबसे मुनफरद है। इस वजह से कि मुल्क के कॉन्स्टिट्यूशन में भी ये लिखा हुआ है कि अगर कोई असेंबली 2/3 मेजॉरिटी से
रेजोल्यूशन बिल पास नहीं करती तब तक प्रेसिडेंट उस हवलदार बिल साहब को आप प्लीज असेंड नहीं बैठे, करेगा। आपको मौका देता हूँ। थैंक यू, थैंक यू उस बिल को असेंड नहीं करेगा मैं देता हूँ। जिसका इफेक्ट अल्ट्रेशन ऑफ द प्रोविंसेस का लिमिट्स होगा। तो ये सिंध असेंबली आज तो क्या 100 साल में भी 500 साल में भी ये बिल पास नहीं करेगी, क्योंकि ये सिंध के अवाम सिंध की इंटीग्रिटी पर बहुत ज़्यादा जो है वो सीरियस है। बाकी सूबों का जो है वो स्टेटस अलग है, उनका जो हिस्टोरिकल हालात हैं वो अलग है। पंजाब असेंबली ने 2/3 मेजॉरिटी से जो है वो सदर्न पंजाब प्रोविंस का रेजोल्यूशन पास किया हुआ है, और उनकी तारीख डिफरेंट है, क्योंकि 1818 में मुल्तान पर रणजीत सिंह ने कब्जा किया था और अपने बेटे का नाम मुल्ताना सिंह रखा था। नेक्स्ट ईयर उन्होंने पेशावर पर कब्जा किया था, अपने बेटे का नाम पेशावरा सिंह रखा था। तो वो पेशावरा सिंह के इलाके वाले सरायकी भाई हमारे वसेब वाले कहते हैं कि पेशावर वाले इलाके में जो पेशावरा सिंह जिसका नाम रखा गया था रणजीत सिंह ने, वो सूबा हो गया 1901 में। तो हमारा क्यों सूबा नहीं बन रहा? तो हर जो है वो सूबे की अपनी हिस्टोरिकल सिग्निफिकेंस है। तो उस हिस्टोरिकल जो है रंग को ख़त्म करने के लिए पंजाब असेंबली ने बिल जो है वो पास कर लिया था। वो पार्लियामेंट ने अभी तक पास नहीं किया मुख्तलिफ वजूहात की वजह से, क्योंकि उसके रीजंस डिफरेंट है। एज फार सिंध इज़ कंसर्न, सिंध ने नहीं किसी पर हमला किया था, और सिंध की इंटीग्रिटी जो है वो सुप्रीम है, सेक्रेड है। इस वजह से सिंध के अवाम के सेंटिमेंट्स जो है वो मजरूह हुए हैं। और उसके अलावा 2 वफाकी वज़रा ने आकर वहाँ वफाकी वज़रा की जो है वो जो स्टेटस होता है वो बड़ा इंपॉर्टेंट होता है। वहाँ प्रेस कॉन्फ्रेंस की कि गुज़िश्ता 18 साल के पीपल्स पार्टी के दौर में पीपल्स पार्टी को वफाकी हुकूमत ने 30,000 अरब रुपये दिए हैं। हालांकि गुज़िश्ता 18 साल की टोटल बजट जो सिंध प्रोविंस का है वो 21,000 अरब और समथिंग है, और उसमें 14-15 हज़ार जो है एनएफसी ने सिंध को दिया है। वफाकी गवर्नमेंट सिंध को सूबों को पैसे नहीं देती, वफाकी हुकूमत खुद नेशनल फाइनेंस कमीशन से पैसे लेती है जो सूबों की नुमाइंदगी पर मुश्तमिल है, और वो प्रोविंशियल गवर्नमेंट प्रोविंशियल असेंबली को अपने फाइनेंस के लिए रिस्पॉन्सिबल है, और फेडरल गवर्नमेंट पार्लियामेंट को रिस्पॉन्सिबल है। ये कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस है। ये एमक्यूएम हमारे दोस्त हैं, लेकिन इनका रवैया 2016 से जो था, पहले गुड और बैड एमक्यूएम नहीं, एमक्यूएम एक ही है। इनकी पॉलिसी वही नस्ली मतभेद पर मुश्तमिल है। हम इनको कहते हैं कि आए नेशनल धारा में, हमारे दोस्त हैं, और इस तरह से जो है वो सूबे की सालमियत के खिलाफ साजिश नहीं करें, क्योंकि सिंध के अवाम इस पर तमाम सीरियस हैं, और उसके सेंटिमेंट्स को जो है आपने हर्ट किया है। और जो है वो कराची सिंध का कैपिटल रहा है, पहले देबल था फिर कराची बना, और ये हमेशा रहेगा। और सिंध असेंबली 100 साल तो क्या 500 साल में भी ये रेजोल्यूशन पास नहीं करेगी। थैंक यू सर। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामे जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब पंहिंजे मेज़बान आहियां हबीब लगारी। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं ईअं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे धरती सां दिलबरी निभाईंदड़ कुझु शख़्सियतनि जे माली सहकार सां हलाए रहिया आहियूं। अॼु जे हिन महांगाई जे दौर में असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार ऐं माली ताउन जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां भरझला बणिजो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी वेबसाइट या वरी प्रोग्रामनि जे बैनर ते लिखियल फ़ोन नंबर ईमेल वसीले असां सां राब्तो करियो। उन सां गॾु गॾु यूट्यूब ते वञी असांजा प्रोग्राम न सिर्फ़ु ॿुधो पर सब्सक्राइब ऐं लाइक करणु न विसारियो। अव्हां असांजे प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सचाई जो सॾु घर घर ताईं पहुची सघे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां असीं अव्हांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं प्रोग्राम मंज़रनामो, जंहिंमें तबसरा, तजिया, शाइरी ऐं यादगार लिखणियूं शामिल हूंदियूं आहिनि। उन सां गॾो गॾु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते जग जहान जे ख़बरुनि ते ॿधल प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया पिणु पेश कयो वेंदो आहे। असीं अव्हां ताईं उहे ख़बरूं पहुचाईंदा आहियूं जेके ॿिया इदारा नशर करण खां बि घबराईंदा आहिनि। अचो सचाई जो साथ ॾियो ऐं नई सिंध जी अॾावत लाइ असां सां सहकार करियो। हक़नि जी हासिलात लाइ थींदड़ जदोजहद जो ज़िक्र जॾहिं बि थींदो आहे
जॾहिं बि क़ौम परस्त सियासत जो ज़िक्र निकिरंदो आहे तॾहिं शागिर्द यूनियन जी बहाली वारो सुवाल बि उथंदो आहे। शागिर्द यूनियन जी बहाली वक़्त जी अहम ज़रूरत आहे। उन बाबति नामियारो लेखक प्रोफेसर तौसीफ़ अहमद ख़ान लिखे थो, शागिर्द यूनियन ते पाबंदी लॻे अटकल 42 साल गुज़री चुका आहिनि। हिकु आमिर शागिर्द यूनियन जे इदारे ते पाबंदी हई। जमहूरी हुकूमतूं बि पंहिंजे मंशूर मूजिबि उहा पाबंदी ख़तमु न करे सघियूं। इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ आलमी रायनामा हमवार कंदड़ तनज़ीम एमनेस्टी इंटरनेशनल पाकिस्तान में शागिर्द यूनियन ते लॻल पाबंदी ख़तमु करण जो मुतालबो कंदे पाकिस्तानी शागिर्दनि सां यकजहती जो इज़हार कयो आहे। एमनेस्टी इंटरनेशनल 42 साल मुकमल थियण जे मौक़े ते जारी कयल बयान में चयो त शागिर्द यूनियन ते पाबंदी सबबि लखें शागिर्दनि जा हक़ मुअतल आहिनि। इहा पाबंदी गॾियल क़ौमनि जे इंसानी हक़नि जे आलमी मंशूर जे आर्टिकल 23 ऐं इज़हार राय बाबति आर्टिकल 19 जी बि ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। जनरल ज़ियाउल हक़ 5 जुलाई 1977 ते इक़्तिदार संभालियो ऐं 1973 जो आइन मुअतल करे छॾियो, जंहिंसां बुनियादी हक़ बि ख़तमु थी विया। संदसि साम्हूं सभ खां वॾो चैलेंज पाकिस्तान पीपल्स पार्टी, खाबी धुर जमायतूं, मज़दूर तनज़ीमूं, शागिर्द यूनियनूं, सहाफ़ी, अदीब ऐं दानिश्वर हुआ। उन दौर में चूंडियल वज़ीर अज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे अदालती फ़ैसिले ज़रिए फाही ॾिनी वई। पीपल्स पार्टी ऐं खाबी धुर जे कारकुननि खे जेलनि में विधो वियो। जॾहिं शागिर्द यूनियन ते पाबंदी लॻी त साॼी ऐं खाबी धुर जे सभिनी शागिर्द तनज़ीमनि गॾिजी मुहिम हलाई, पर तहरीक उरूज ते हुई त जमायत इस्लामी उन खां अलॻि थी वई। 1988 जे चूंडनि खां पोइ बेनज़ीर भुट्टो जी अॻुवाणी में पीपल्स पार्टी जी हुकूमत क़ाइमु थी, पर शागिर्द यूनियन बहाल न थी सघी। इस्लामी जमियत तुलबा जे हिकु अॻुवाण सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त ॾिनी, पर अदालत आर्ज़ी हुकम सां पाबंदी बरक़रार रखी। 2008 में ॿीहर पीपल्स पार्टी हुकूमत आई ऐं यूसुफ रज़ा गिलानी वज़ीर अज़म बणियो। हुन पंहिंजी पहिरीं तक़रीर में शागिर्द यूनियन बहाल करण जो ऐलान कयो, पर उहो ऐलान अमली जामो न पाए सघियो। 2013 में रज़ा रब्बानी सेनेट चेयरमैन चूंडियो वियो ऐं मीर हासिल बज़ीन जो शागिर्द यूनियन तां पाबंदी ख़तमु करण जी करारदाद पेश कई। अटार्नी जनरल सुप्रीम कोर्ट जे अॻूणे चीफ जस्टिस अफ़ज़ल तहा जो फ़ैसिलो पढ़ी ॿुधायो, जंहिं मुताबिक़ 1990 में कुझु शर्तनि सां पाबंदी ख़तमु कई वई हुई। सेनेट करारदाद मंज़ूर कई। हांगकांग में रहंदड़ कारकुन बशीर नवीद सदर ममनून हुसैन खे दरख़्वास्त मोकिली। कानून वारी वज़ारत ॿुधायो त पाबंदी मार्शला ज़ाब्तनि हेठि हुई ऐं मार्शला ख़तमु थियण सां पाबंदी बि ख़तमु थी चुकी आहे, पर अमली तौरु चूंडूं नथियूं थियनि। 2017 में तरक़ी पसंद शागिर्दनि प्रोग्रेसिव स्टूडेंट्स कलेक्टिव जे नाले सां गॾियल मुहाज़ ठाहियो। 1 मार्च 2018 ते मुल्तान में पुरअमन मार्च थियो। 1 मार्च 2019 ते सॼे मुल्क में एहतिजाज थियो। उन वक़्त जे वज़ीर अज़म इमरान ख़ान ट्वीट ज़रिए बहाली जो इज़हार कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐलान कयो त सिंधी असेंबली में कानून साज़ी थींदी। सिंधी असेंबली तालीम बाबति स्टैंडिंग कमेटी सलाह मशवरे सां कानून तयारु कयो ऐं मंज़ूरु कयो, पर अमल दरामद न थियो। जॾहिं काज़ी फ़ाइज़ ईसा चीफ जस्टिस बणियो त क़ाइद अज़म यूनिवर्सिटी में चूंडण जो फ़ैसिलो थियो, पर अमली शक्ल न वठी सघियो। नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जे अॻूणे अॻुवाण सेनेटर मसरूर अहसन बार बार बहाली जो मुतालबो कयो। लाहौर में शागिर्दनि पंजाब असेंबली अॻियां मुज़ाहिरो कयो। बरतानवी दौर में हिंदुस्तान जी यूनिवर्सिटियुनि में शागिर्द यूनियन चूंडिजंदियूं हुयूं। अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी में हर साल चूंडूं थींदियूं हुयूं ऐं उन्हनि अॻुवाणनि ऑल इंडिया मुस्लिम लीग जे पैगाम खे आम करण में किरदारु अदा कयो। 1953 में कराची में डेमोक्रेटिक स्टूडेंट्स फेडरेशन जे उम्मीदवारनि कामयाबी माणी ऐं तालीम ऐं फीसनि में घटिताई लाइ तहरीक हलाई। ख्वाजा नाज़मुद्दीन हुकूमत मुतालबा मञिया। नवां कॉलेज ठहिया, फीसूं घटियूं ऐं बस किराए में रियायत मिली। 1963 में शागिर्दनि खे सिधी रीत वोट जो हक़ मिलियो। मारूफ़ सहाफ़ी हुसैन नकी कराची यूनिवर्सिटी में सदर चूंडिया विया, पर वाइस चांसलर डॉक्टर इश्तियाक हुसैन कुरैशीअ खे यूनिवर्सिटी मां बरतरफ़ कयो। अबलागियात जे उस्ताद डॉक्टर सईद मसूद उस्मानी जो चवणु आहे त नौजवाननि जी तरबियत लाइ शागिर्द यूनियन ज़रूरी आहे।
शागिर्द फतह शिकस्त बर्दाश्त करणु सिखंदा आहिनि, कानून तहत सरगर्मियुनि खे मुनज़म करण जी तरबियत वठंदा आहिनि ऐं सियासी शऊर पैदा थींदो आहे। शागिर्द यूनियन जमहूरी निज़ाम जो पहिरियों ॾाको आहे। मुल्क जी क़यादत में केतिरा ई अॻुवान अहिड़ा रहिया आहिनि जेके शागिर्द यूनियन जे तजुर्बे मां गुज़रिया आहिनि ऐं उहे जमहूरी रिवायतुनि खे वधीक बहितर नमूने अॻिते वधाईंदा आहिनि। शागिर्द यूनियन जी बहाली सां जमहूरी निज़ाम वधीक मज़बूत थींदो। शागिर्द यूनियन बाबति ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं प्रोफेसर तौसीफ़ अहमद ख़ान जो लेख। प्रोग्राम मंज़रनामे में हाणे पेश करियूं था यादगार रिकॉर्डिंग। जी हा, ख़ूबसूरत शाइरी, नाम्यारे शाइर गदा हुसैन ख़ासकली जी आवाज़ में संदसी शाइरी। हीअ शाइरी हुन ब्रिटिशाह में थियल मुशाइरे में पढ़ी हुई, जेका असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी ऑडियो लाइब्रेरी मंझां अवां लाइ पेश करे रहिया आहियूं। भिट धणी जी नगरी में आहियूं। ओ भिटाई, ओ भिटाई आलमे बरसक मसना तालही, ओ भिटाई आलमे बरसक मसना तालही, अच देश पंहिंजे ते कही, हिन जग जे किरदारनि खे ॾिस ऐं पंहिंजे किरदारनि खे ॾिस, किरदार जेकी तो रिसाले में खया, किरदार जेकी तो रिसाले में खया, ऐं हा उन्हनि जे रूह तेरा कासरा बूटा हया, ऐं हा समूरी भूमि भेलाड़ो रुलल पीरनि जा छोरा ॾिस, के पंहिंजी ज़ात जा सैयद सगोरा ॾिस, पजीरो ते कही हलिया पिनण लाइ ऐं मुरी जानियूं तकण लाइ। वो भिटाई आल में बरसक मसना तालही, अच देश पंहिंजे ते कही, अच देश पंहिंजे ते कही। समूरे देह तां दुख दुर्त जा ज़ंजीर टोड़े वञ, समूरे देह तां दुख दुर्त जा ज़ंजीर टोड़े वञ, हवा जे रुख खे मोड़े वञ, हज़ारे कामलू छामे ग़रीबा जे सहन में, ऐं पिया हथ केतिरा तन लाइ कुहाड़ियुनि जे गलनि में, फूह जवानी में अका ज़िंदगी रुसजी वई, का कुमहली पूंज किथ पुसजी वई, कंध जूं कपियल रगूं सारियूं अथसि, नाहे कारी पर चङूं कारियूं अथसि। ओ भिटाई आल में बरसक मसना तालही, अच देश पंहिंजे ते कही, अच देश पंहिंजे ते कही, अच देश साईं। ये जेके एटमी धमाका था, रुंज रड़ी पई, मुंज मिटी थी, रत रुनवा दातई आहे, भूमि अंदर भोचाल अची वियो, अखियूं काबंद बूटी आहे, बुख में माल जी थंज सुकी वई, ॿार खे खीर पीअण लाइ ॾाहे, खंड नढे जो वहची माण्हू पोइ बेटम बंतियो ठाहे, हिन धरती करो ॾोह कयो, हर जीवत जे जियदान ते हमलो, चागी आई पुखरान ते हमलो, अल्लाह आई भगवान ते हमलो। निटहर ते साऊं दहाड़ो, किरणनि जा बि जज़्बा हूंदा, राजस्थान फौजन खां तन सिरनि जा बि जज़्बा हूंदा, धरती ऐं आकाश जे विच में झिरड़नि जा बि जज़्बा हूंदा, ॾुध विलोड़ी दरनारुनि ऐं भिरड़नि जा बि जज़्बा हूंदा, अन्यान जे ओट खां थियो आहे गौतम बुद्ध जे ज्ञान ते हमलो, चागी ऐं पुखरान ते हमलो, अल्लाह ऐं भगवान ते हमलो। केॾी माठ हिननि में आहे, वणवण जा ॿाहिरा ख़ाली, ईंदड़ सदियुनि ताईं शायदि हूंदा ही या खेरा ख़ाली, प्यारा मुंहिंजा पांधियड़ा थिया, पंहिंजे घर खां ॻेरा ख़ाली, इंसाननि जी बस्ती में पिया राता संजा पेरा ख़ाली, हिंदू मुस्लिम होद करायो, गीता ऐं क़ुरान ते हमलो, चागी ऐं पुखरान ते हमलो, अल्लाह ऐं भगवान ते हमलो। दारूअ जी धप ते दुनिया खां, दारूअ जी धप ते दुनिया खां गुल ऐं पोपट विछड़ी वेंदा, अखलाकी आदाब सभई तहज़ीबुनि खां झट विछड़ी वेंदा, के मरदा के पागल थी हिक ॿिए खां झटपट विछड़ी वेंदा, मेहारनि जे मन में मातम सोनुनि खां घटि विछड़ी वेंदा, ही सरासर कुदरत जे आहे, नक्शे ऐं निशान ते हमलो, चागी ऐं पुखरान ते हमलो, अल्लाह ऐं भगवान ते हमलो। अंगू घारो पेट बुखायल को बेटून ते सोचे वेठो, अंगू घारो पेट बुखायल को बेटून ते सोचे वेठो, नागा साकी दुनिया सारी गुना गुण ते सोचे वेठो,
हिरोशिमा इंसानियत जे नाहक खून ते सोचे वेठो ख़ालिक पंहिंजे पहिरें जुमिले कुन फयकून ते सोचे वेठो ख़ालिक पंहिंजे पहिरें जुमिले कुन फयकून ते सोचे वेठो सरजल अहमक ज़हननि खां थियो सरजल हार जे शान ते हमलो चागी आई बुखरान ते हमलो अल्लाह आई भगवान ते हमलो मंगू साहब मोजू वाह वजीर वाह 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 नारे लतीफ वाह वकील साईं वाह फकीर गदा हुसैन खास अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मनज़रनामो मनज़रनामे साण आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे जंहिं लाइ असांखे अवांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे नॉन प्रोफेशनल बुनियादनि ते हलाए रहिया आहियूं। हिन सफ़र में असां सां धरती जो दर्द रखंदड़ कुझु साञावंद माली तौरु सहकार बि कंदा रहनि था, पर उन बावजूदि असांखे अवांजे तावन जी ज़रूरत आहे। अवीं माली सहकार वसीले हिन इदारे जा भरिछला बणिजी सघो था। उन सां गॾो गॾु अवीं असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। अवीं असांजे प्रोग्रामनि खे वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो। जेकॾहिं अवीं असांजी नशरियात लाइव ॿुधणु चाहियो था त पंहिंजे मोबाइल फ़ोन जे प्ले स्टोर में वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। असीं प्रोग्राम मंज़रनामे में पेश कंदा आहियूं मुख़्तलिफ़ मंज़र, हालात हाज़रात, तहरीरूं ऐं तबसरा तजिया पिणु प्रोग्राम में शामिल हूंदा आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ लिखणियूं पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदियूं आहिनि। असीं नामियारनि, अॻवाननि, शाइरनि, अदीबनि, लेखकनि ऐं फ़नकारनि खे संदन सालगिरह तोड़े वरसी ते भेटाउनि जा गुलाब आछींदा आहियूं। उन सां गॾो गॾु ख़ूबसूरत शाइरी पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदी आहे। जॾहिं त जग जहान जे ख़बरनि ते ॿधल प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया पिणु रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां लाइ पेश कयो वेंदो आहे, जंहिंमें उहे ख़बरूं हूंदियूं आहिनि जिन खे ॿिया इदारा नशर करण खां बि डिॼंदा आहिनि। असीं सचाई जे सॾ खे दुनिया ताईं पहुचायूं था। अचो हिन सफ़र में गॾिजूं त जीअं सफ़र सफलता माणे सघे। प्रोग्राम में हाणे ख़ुसूसी रिपोर्ट शामिल करियूं था। बलूचिस्तान हुकूमत घुर्बल माण्हुनि जी फ़हिरिस्त जारी कई आहे, जंहिंमें केतिरनि ई शख़्सियतनि जे सिर जी क़ीमत बि मुक़ररु कई वई। उन फ़हिरिस्त में शाहमीर बलोच बि शामिल आहे, जंहिंजे सिर जी क़ीमत 30 लख रुपया रखी वई आहे। जॾहिं त शाहमीर बलोच चवे थो त मां कॾहिं मफ़रूर रहियो ई न आहियां। बलूचिस्तान हुकूमत तरफ़ां मुबैना तौरु शिदत पसंदी जे इल्ज़ाम हेठि घुर्बल माण्हुनि जी फ़हिरिस्त जारी कई वई, जंहिंमें शाहमीर बलोच जो नालो बि शामिल आहे। पर शाहमीर बलोच जो चवणु आहे त खेसि ग़लति मालूमात जे बुनियाद ते इश्तिहारी माण्हुनि जी फ़हिरिस्त में शामिलु कयो वियो आहे, जंहिं ख़िलाफ़ु आऊं अदालत में वेंदुसि। पर बलूचिस्तान हुकूमत चवे थी त शाहमीर बलोच ख़िलाफ़ु सबूत मौजूदु आहिनि। यादि रहे त बलूचिस्तान हुकूमत 11 फ़रवरी ते शिदत पसंदी जे वाक़िअनि में मुलविस 39 ॼणनि जी फ़हिरिस्त जारी कई, जंहिंमें शाहमीर बलोच जे सिर जी क़ीमत 30 लख रुपया मुक़ररु कई वई हुई। ज़िले केज सां वास्तो रखंदड़ शहरी शाहमीर बलोच दावा कई त हू कॾहिं बि मफ़रूर न रहियो आहे। हू हर वक़्तु पंहिंजे इलाइक़े में मौजूदु रहियो आहे। सरकारी अमलदार चवनि था त शाहमीर बलोच खे अदालत सबूतनि जे बुनियाद ते इश्तिहारी करार ॾिनो आहे। हिकु सीनियर सरकारी
आफिसर इहा बि दावा कई त शाह मीर ख़िलाफ़ दहशतगर्दीअ जे अंत वारी अदालत तुर्बत मां गिरफ़्तारी वारंट जारी कया, पर पेश न थियण सबबि खेसि इश्तिहारी करार ॾिनो वियो। शाह मीर ते सरकारी ड्यूटी में मुदाख़िलत, पुलिस ते हमले जहिड़ा इल्ज़ाम आहिनि। जॾहिं त इश्तिहारी करार ॾियण वारे वाक़े खां पोइ तुर्बत प्रेस क्लब में पंहिंजे हिकु बुज़ुर्ग माइट सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाह मीर बलोच चयो त आउं पंहिंजे इलाइक़े में ज़राइत जो कमु कंदो आहियां। आउं हर वक़्तु पंहिंजे इलाइक़े में मौजूदु रहंदो आहियां, कॾहिं बि अहिड़ी कंहिं सरगर्मी में शामिल ई न रहियो आहियां जंहिंजे करे मूंखे इश्तिहारी करार ॾिनो वियो हुजे। हुन चयो त शायदि हुकूमत कंहिं ग़लति फ़हमी या कंहिंजी ज़ाती दुश्मनी जे बुनियाद ते मुंहिंजो नालो कंहिं जुर्म सां जोड़े छॾियो आहे। शाह मीर बलोच चयो त हुकूमत जिते बि सॾींदी आहे उते वञी पंहिंजी सफ़ाई पेश करण लाइ तयारु आहियां। हुन हुकूमत खे अपील कई त संसद नालो फ़हिरिस्त मां कढियो वञे त जीअं हू पुरमन ज़िंदगी गुज़ारे सघे। हुन ॿुधायो त इश्तिहार में ॾिनल तस्वीर मुंहिंजी आहे, पर आउं कंहिं बि ग़ैर क़ानूनी सरगर्मी में मुलविस न आहियां रहियो। हुन चयो आहे त मुंहिंजो कंहिं बि अस्करी तनज़ीम सां लाॻापो नाहे रहियो। मुंहिंजे भाइरनि मां बि कंहिंजो अहिड़ी सरगर्मी सां को वास्तो न आहे। अॼु ताईं कंहिं बि संगीन बदमनी वारे वाक़े बाबति मूंखे को बि नोटिस नाहे मिलियो। जेकॾहिं मिले हा त आउं ज़रूरु अदालत में पेश थियां हा। हुन इहो बि चयो त हुकूमत तरफ़ां खयल क़दम ख़िलाफ़ आउं अदालत सां राब्तो कंदुसि, हर क़िस्म जी ज़मानत लाइ तयारु आहियां। जॾहिं त बलूचिस्तान जे वॾे वज़ीर जे सलाहकार शाहिद रिंद चयो आहे त शाहिद मीर जी प्रेस कॉन्फ्रेंस बाद ॿीहर दस्तावेज़नि जो जाइज़ो वरितो वियो। रिकॉर्ड ॿीहर ॾिसण दौरान मालूम थियो त शाह मीर ख़िलाफ़ सबूत मौजूदु आहिनि। शाहिद रिंद इहा बि दावा कई त शाह मीर जा हिकु पाबंदी पियल तनज़ीम जे अहम कमांडर सां इब्तिदाई राब्तनि जा सबूत मौजूदु आहिनि। हुन चयो त हुकूमत संसद गिरफ़्तारी लाइ क़दम खणी रही आहे। क़ानूनी माहिरनि जो चवणु आहे त अहिड़ी सूरत में लाॻापियल शख़्स खे पंहिंजा केस ख़तमु कराइण लाइ अदालत सां राब्तो करणो पवंदो। सुप्रीम कोर्ट बार जे अॻूणे सदर अमानुल्लाह कुनरानी चयो आहे त जेकॾहिं को शख़्स सम्झे थो त खेसि ग़लति बुनियाद ते इश्तिहारी करार ॾिनो वियो आहे त खेसि हाई कोर्ट सां राब्तो करणु घुरिजे, छो त इहो हिकु इंतिज़ामी मामिलो आहे। तंहिं करे हाई कोर्ट में दरख़्वास्त ॾेई लाॻापियल थाणे ऐं जांच ऑफिसर खे धुर बणाइणो पवंदो। जेकॾहिं ट्रायल कोर्ट में चालान जमा थियो आहे त उनजी नक़ल बि हाई कोर्ट में दरख़्वास्त सां गॾु लॻाइणी पवंदी। संदसि चवणु हो त ट्रायल कोर्ट मां बि अहिड़ा केस ख़तमु कराए सघजनि था, पर उन में वधीक वक़्तु लॻंदो। तंहिं करे बहितरु आहे त हाई कोर्ट सां राब्तो कयो वञे। हाणे ॾिसणो इहो आहे त इश्तिहारी करार ॾिनल शाह मीर बलोच जा केस ख़तमु थियनि था या न, इहो त लाज़मी तौरु वक़्त ई ॿुधाईंदो। करप्शन जो नासूर आख़िर कॾहिं ख़तमु थींदो? इन बाबति प्रोफेसर मदद अली झत्याल पंहिंजी ख़ूबसूरत लिखणी ॾियारे मोकिली। घर धणी जेकॾहिं पंहिंजे घर खे धाड़ो हणनि था, बाक़ी ॿियनि ते कहिड़ी मयार। पाकिस्तान ठाहिण खां अॻु 11 अगस्त 1947 ते पाकिस्तान जे पहिरियनि चूंडियल नुमाइंदनि खे पाकिस्तान जे बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जना मुखातिब थींदे टिनि ॻाल्हियुनि जी सख़्ती सां मना कई हुई। उन्हनि में सभ खां पहिरियां रिश्वत ऐं नाजाइज़ दौलत गॾु करणु, ॿी बददियानती चोर बाज़ारी ऐं टीं हुई अक़रबा परवरी, जानिबदारी ख़ाश परवरी या पंहिंजी ज़ात जी नफ़ी हासिलु करण लाइ सिधो सो असर अंदाज़ थियण जी कोशिशि। बदकिस्मती सां जिन खे क़ाइद सभ खां पहिरियां मुखातिब थी उन वबा खां परे रहण लाइ चयो, उहे ई माण्हू उन कम जा मुर्तकिब निकिता। हाणे त सॼे मुल्क में अहिड़ो माहौल जुड़ी वियो आहे जो हर टियों माण्हू रिश्वत ऐं नाजाइज़ दौलत गॾु करणु, बददियानती चोर बाज़ारी ऐं अक़रबा परवरी, जानिबदारी ख़ाश परवरी ऐं पंहिंजी ज़ात खे नफ़े पहुचाइण लाइ राति ॾींहुं हिकु करे छॾी आहे। लॻे ईअं थो ही मर्ज़ लाइलाज थी वियो आहे। जेकॾहिं इहो सिलसिलो जारी रहियो त यकीन करियो त 10 साल त छा 100 सालनि में बि असां दुनिया अॻियां ईअं पिनंदा रहंदासीं। अज़ीम ॾाहे अफ़लातून मूजिबि त रियासत जे क़ाइमु करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त हर शहरी सां इंसाफ़ थिए। जेकॾहिं का रियासत पंहिंजे शहरियुनि खे इंसाफ़ नथी पहुचाए सघे त उहा रियासत
पंहिंजो वजूद घणे वक़्त ताईं बरक़रार रखी न सघंदी। असांजे मुल्क जे वजूद में अचण जो मक़सदु इहो हो त हर शहरी सां इंसाफ़ थींदो, माण्हुनि खे पंहिंजा हक़ मिलंदा, कंहिंसां नाइंसाफ़ी न थींदी ऐं मुल्क जो नालो अहिड़ो रोशन थींदो जो असांजे मुल्क जो नालो हर हंधि ॻाइबो। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हिते अहिड़े क़िस्म जो कुझु बि न थियो। हुक्मरान जो हुक्म क़ानून थी वियो, आइन महज़ निडड़ो किताब थी रहिजी वियो जंहिंखे हुक्मरान फाड़े ॼण फिटो कंदा रहिया आहिनि। शेख याज़ी इहा ॻाल्हि वाक़ई सच साबित थी रही आहे त नाणे में वॾी कशिश आहे। नाणो इंसान जो छहों हवास आहे, उनखां सवाइ इंसान जा 5 हवास बेकार आहिनि। असांजे मुल्क जा माण्हू आदी थी चुका आहिनि। आदत उज़ो हूंदी आहे जेका वढे खां सवाइ नथी वञे। मूंखे हिकु बादशाह सलामत जो किसो यादि पवे थो त चवनि था त बादशाह जी दरबार में हिकु अहिड़ो शख़्स सिपाही पकड़े आया जेको आदि करप्ट यानी रिश्वत खोर हो। हुन जी ज़िंदगी जो मक़सदु ई रिश्वत वठणु हो। बादशाह पंहिंजे ख़ासि वज़ीरनि खां सलाह वठी उन शख़्स लाइ सज़ा ॿुधाई त हुनखे दरिया जे कप ते विहारियो वञे। उते दरिया जे ईंदड़ वेंदड़ लहरुनि खे ॻणींदो ऐं लिखंदो रहे ऐं उहा रिपोर्ट दरबार ताईं पहुचाईंदो रहे त केतिरियूं लहरूं आयूं ऐं वियूं। रोज़ानी जे बुनियाद ते मिलियल सज़ा मूजिबि उन शख़्स खे दरिया जे कप ते विहारियो वियो। उन ॾींहं खां ॿुधायल कमु सरअंजाम ॾींदो रहियो। कुझु हफ़्तनि खां पोइ बादशाह सलामत खे उहो शख़्स यादि आयो त पंहिंजे वज़ीरनि खां मालूम कयाईं त उहो शख़्स पंहिंजो कमु करे रहियो आहे या काॾे ग़ाइबु थी वियो। वज़ीर बादशाह खे अर्ज़ु कयो त बादशाह सलामत उहो पंहिंजे कम खे बाक़ाइदे ज़िमेदारी सां सरअंजाम ॾेई रहियो आहे। बादशाह वज़ीर खे चयो त मां हुन सां मिलणु थो चाहियां जिते हू पंहिंजो कमु करे रहियो आहे। ईअं बादशाह ऐं 2 वज़ीर वेस बदिलाए ॿेड़ी ते चढ़ी उन तरफ़ रवाना थिया ऐं जॾहिं ॿेड़ी उन शख़्स जे वेझो आई ऐं उनखे ॾिठाऊं त हाउ ॿेली उहो शख़्स वाक़ई पंहिंजे कम सां लॻल हो। जॾहिं ॿेड़ी वेझो थी त हूअ दाहूं करणु लॻो, तव्हां मुंहिंजे कम में रुखनो विझी छॾियो। अव्हां जे अचण सां मां लहरूं सही ॻणे ऐं लिखी न सघियो आहियां जंहिंजी दाह मां बादशाह खे ॾींदुसि। ॿेड़ी में सवार खेसि चवणु लॻा, अदा ईअं न कजां, असां मिसकीन मलाह आहियूं, असांखे हिकु दफ़ो माफ़ी मिले, आईंदे हिन तरफ़ कॾहिं न ईंदासीं। उहो शख़्स अञा कावड़ में अची वियो ऐं खेनि चयाईं त मां अव्हां जे बादशाह सलामत खे दाह ज़रूरु ॾींदुसि। हिकु दफ़ो वरी ई मिनतूं करणु लॻा। आख़िरकार सज़ा खाधल शख़्स चयो त मां हिकु शर्त ते अव्हां जी दाह बादशाह खे न ॾींदुसि जॾहिं अव्हां मूंखे दरहम ॾींदा। तां ते ॿेड़ी वारा खेसि चवणु लॻा, हीउ दफ़ो माफ़ु करियो, असां वटि एतिरा पैसा न आहिनि, असीं ग़रीब मलाह आहियूं। जे सफ़ा नथो छॾीं त भला हिकु दरहम वठ। पर बादशाह खे दाह न ॾे। तां ते हुन हामी भरी ॿेड़ी में मौजूदु बादशाह कावड़ में बाह थी वियो ऐं खेसि चवणु लॻो, हिन खे दरबार वठी हलो, मां हिन खे दरहम ॾींदुसि, हिन खे सज़ा रास न आई। मतिलबु चवण जो इहो आहे त सालनि खां अहिड़ा कमु कंदड़ माण्हू कीअं तब्दील थींदा जो असां का उमेदु रखूं त हाणे सभु कुझु ठीकु थी वेंदो। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक प्रोफेसर मदद अली झतियाल जो लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे पेश करियूं था इमरान ख़ान वारे मामले ते अहम रिपोर्ट। अॻूणनि क्रिकेट कप्ताननि पाकिस्तानी हुकूमत खे ख़त लिखी चयो आहे त असीं ख़ामोश नथा रही सघूं, इमरान ख़ान वारे मामले ते आवाज़ उथारींदा रहंदासीं। इन हवाले सां पेश कजे थी उमैर सलीमी जी ख़ूबसूरत रिपोर्ट जेका असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं BBC उर्दू जे ताउन सां। चाहे इमरान ख़ान वज़ीर अज़म जी ऑफिस में हुजनि या अटियाला जेल में, क्रिकेट जी दुनिया अॼु बि खेनि 1992 जो वर्ल्ड कप खटींदड़ कप्तान तौरु यादि करे थी। उन करे इमरान ख़ान जे माज़ी जे दोस्तनि क्रिकेट जे कुझु वॾनि नालनि संदसि इलाज बाबति पंहिंजा ख़दशा ज़ाहिर कया आहिनि। ऑस्ट्रेलिया जे अॻूणे क्रिकेट कप्तान ग्रेग चेपल ॿियनि 13 अॻूणनि टेस्ट कप्ताननि सां गॾु हिकु ख़त लिखियो आहे जंहिंमें पाकिस्तानी हुकूमत खां मुतालबो कयो वियो आहे त इमरान ख़ान खे पंहिंजे पसंदि जे डॉक्टरनि खां इलाज ऐं घर भातियुनि सां मुलाक़ातनि जी इजाज़त ॾिनी वञे। पाकिस्तानी हुकूमत केतिरा ई भेरा दावा करे चुकी आहे त साॼी अखि में इन्फेक्शन थियो हो
अॻूणे वज़ीर अज़म खे जेल में बहितरीन सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि। संदसि इलाज में का बि कोताही न आहे थी। सुप्रीम कोर्ट में जमा करायल रिपोर्ट मूजिबि इमरान ख़ान ॿुधायो आहे त इलाजी इंजेक्शन बावजूदि संदसि साॼी अखि सिर्फ़ु 15% कमु करे थी। ममलकती वज़ीर तलाल चौधरीअ ॿुधायो त हुकूमत कप्तान जे ख़त खां अॻु ई सभु ज़रूरी क़दम खणी चुकी आहे ऐं पाकिस्तानी टीम जी अॻुवाणी कंदड़ को बि कप्तान कानून खां मथां न आहे। उनखां अॻु पाकिस्तान जे अॻूणनि कप्ताननि वसीम अकरम ऐं वक़ार यूनिस बि इमरान ख़ान सां यकजहतीअ जो पैगाम जारी कयो हो। वसीम अकरम मुतालबो कयो हो त इमरान ख़ान खे बहितर तिबी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, जॾहिं त वक़ार यूनिस चयो हो त इमरान ख़ान असांजो क़ौमी हीरो आहे ऐं खेसि फौरी इलाज जी ज़रूरत आहे। माइक एथरटन, ग्रेग चैपल ऐं ॿियनि परॾेही अॻूणनि कप्ताननि तस्दीक कई आहे त इमरान ख़ान जी सिहत ऐं क़ैद बाबति ख़दशनि ते ॿधल ख़त लिखियो वियो आहे। ख़त में ग्रेग लिखियो आहे त जॾहिं खेसि अॻूणे पाकिस्तानी वज़ीर अज़म ऐं पंहिंजे पुराणे दोस्त इमरान ख़ान जी क़ैद ऐं सिहत बाबति ख़दशनि जो इल्मु थियो त आउं कुझु करण ते मजबूर थियसि। हुनजो चवणु हो त सियासी इख़्तिलाफ़ विसारे अहिड़नि अॻूणनि कप्ताननि खे गॾु करणो हो जेके क्रिकेट जी तारीख़ जो हिसो रहिया आहिनि, छो त इमरान ख़ान अहिड़ो अॻुवाण हो जंहिं सिर्फ़ु टीम जी क़यादत न कई पर हिकु पूरी क़ौम खे हौसलो ॾिनो। ख़त ते हुकूमत पारां रद्द अमल ॾींदे चयो वियो आहे त पाकिस्तान जो क़ानूनी निज़ाम एतिरो मज़बूत आहे जो ख़त लिखजण खां अॻु ई इमरान ख़ान जी सिहत बाबति ख़दशा दूर कया विया हुआ। सुप्रीम कोर्ट पंहिंजी निगरानी में मामला ॾिठा आहिनि। ममलकती वज़ीर तलाल चौधरी जी इहा बि दावा आहे त इमरान ख़ान खे अहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि जेके आम सज़ा याफ़्ता क़ैदी खे बि नाहिनि मिलंदियूं। हू पाकिस्तान जी तारीख़ में सभ खां वधीक मराहतूं वठंदड़ क़ैदी आहे। हीअ असीं पेश करे रहिया हुआसीं ख़ुसूसी रिपोर्ट। इन ते प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं हसींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।